हथ सब मथे क्यों था निमाज़ी बेनमाज़ी सभिनि जा हथ मथे वरी निमाज़ पोइ चलो मुफ्ती जमील अहमद बीठो हुजे बजे ताले बीठा हुजनि बसि जो इंशाअल्लाह पढ़ंदासीं निमाज़ ख़र्च थींदा हेॾा हज़ार रुपया लखे रुपया ख़र्च थींदा उनजो कुझु नतीजो तयार थिए सिर्फ़ 3 माण्हू अॼु हेॾी जमात थोरी जमात आहे इन जे करे मां अपील बि थोरी कई आहे उहे माण्हू अॼु थी करे हैरान करनि जेको निमाज़ न पढ़ंदा अॼु वाइदो करनि इंशाअल्लाह असां निमाज़ पढ़ंदासीं क़यामत में मोहम्मद अरबी सां गॾु हूंदा कहिड़ो चए थो मां पैगंबर सां गॾु हुजां उथी करे ऐलान कर जे शैतान जी मथे जे अंदरि मिटी विझे न उथी न तूं मुजाहिद निमाज़ी तो निमाज़ी आयो अल्लाह तव्हां खे बरकत ॾींदो मां रब खां उहे घुरिया हिन करे मां नथा पढ़ूं जज़ाकुमुल्लाह अल्लाह तव्हां खे बरकत ॾींदो मां घुरिया 3 पर खोड़ थी बीठा आहिनि हे साईं मुफ्ती साहब जमील अहमद जो ऐं जेके दोस्त ख़र्चो कयो आहे इहो हुनजो सभु सजायो अरबातुन फिल जन्नत खैरुम मिनल जन्नह अल खुलूद फिल जन्नत खैरुम मिनल जन्नह व खिदमतुल मलाइकत फिल जन्नत खैरुम मिनल जन्नह व जिवारुल अंबिया फिल जन्नत खैरुम मिनल जन्नह व रज़ियल्लाहु ताला फिल जन्नत खैरुम मिनल जन्नह जन्नत में सब कुछ मिले पर 4 शर्तें जेके जन्नत में ऐसा कि सुभान अल्लाह जो सच्चा अदना अदना लहल जन्नह इस्नानि व सबून हुर व समालून अल्फन खादिमा घट में घट जवारे के रब 72 हूर 80,000 नौकर ॾींदो सुभान अल्लाह सगराना था चलो सड़ा छड़ा तो सुभान अल्लाह चलो सुभान अल्लाह तो हम जीत लिया हो हिते ॾिसो त जेके घर जे हथ में रात 72 हूर कुछ करे सघे सुभान अल्लाह अल्लाह तोरो बरकराबा हम सन प्यार कंदड़ जॾहिं जन्नती नेक निमाज़ी जन्नत में ईंदो हुस्न जी बाज़ार घुमी ईंदो सोनो थी ईंदो चवंदो अल्लाह दुनिया में मां सोनो थी पटको ॿधी करे हिन जे साम्हूं रहियुसि अल्लाह जन्नत घुमी आयो हां हुस्न मुंहिंजो वधायो पर ॾिसां ताज किथे अहीनो लॻल आहे जंहिं ॿिए पासे न वञ हे 72 तोखे हूरा ॾिनो आहिनि जंहिं हूर जे साम्हूं तकींदे मुंहुं जो शीशे खां वधीक साफ़ जंहिं हूर जे मुंहुं जे अंदरि तकींदे तुंहिंजो मुंहुं पियो न लॻंदो सुभान अल्लाह अॼो की हूर जे मुंहुं में तकत को सुभान अल्लाह के नूर रही हां साईं रिम साहब अल्लाह जी कबर जो तकिलो तमाम मिसाल ॾींदो अक्सर करे वयस में जमा भाई हिकिड़ो मौली साहब वयस पियो करे पोइ चए पियो नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ो नमाज़ पढ़ो हिकिड़ो वीचारो हुजे पंहिंजे ख़्यालनि में उथ वेह में ॿारनि जे ॻाल्हाइण में सुवाल बि करे पियो ऐं हुजे पंहिंजे ख़्यालनि में साईं नमाज़ पढ़ो यको चओ था नमाज़ पढ़ो आख़िरकार ते जंग में आहियूं सफ़र में आहियूं साईं नमाज़ लाइ वज़ू ज़रूरी आहे न पाणी जो न मिले त पोइ छा कयूं मौलवी साहब चएसि पोइ चई तयम्मुम कर छा करबा तयम्मुम कर हे हुयो पंहिंजे ख़्यालनि में हेॾे में तकनि में हिन चयो तयम्मुम कर हे घर मोटियो घरवारी खे चई मुंहिंजी तो पंहिंजो मोला जा वयस ॿुधाए अरे अल्लाह जा बाना माण्हू बेनमाज़ी क़ुर ॿुधी करे मोले जा वयस ॿुधी निमाज़ी बणिजी विया आहिनि उहे चयो मुंहिंजी तो छो भला जे फ़क़ीर आहिनि मां मौलवी खां पुछा कयूं निमाज़ पढ़ूं वज़ू कयूं पाणी न हुजे पोइ छा कयूं मोला चयो तव्हां मले बि निमाज़ पढ़ो जे हूंदे पंहिंजे ख़्याल में त सम्झ हिक बि तवजो आहे पोइ साईं कोई कुझु अञा ॿुधाई वियो त मौलवी बहस कंदा आहिनि चवंदा आहिनि जेको माण्हू निमाज़ पढ़ंदो आहे हुनजो मुंहुं जे अंदरि नूरानियत अची वेंदी आहे हिन जो मौलवी सम्झे कोन्हे तो वरी नमाज़ पढ़े वरी आईनो साम्हूं आहे चई ॾिसां हाणे मुंहिंजो मुंहुं चिमके थो ॾिसी करे चई अॻे खां अञा मुंहिंजो मुंहुं कारो थो इहो हूंदो तव्हां पंहिंजे ख़्यालनि में पोइ सम्झंदो हिकु जी बि तवजो आहे दुरूद पाक पढ़ो सोने नबी जे मथां सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रियतिही अजमईन हद कयम व ज़रनी वल मुकज़्ज़िबीन तो फरमान मूंखे बि छॾ मूं कूड़नि खे बि छॾ किसान के मुंहिंजी ना फरमानी करण अल्लाह तूं तो सभिनि खां ॾाढो आहे तोखे केरु सभिनि खां ॾाढो आहे तोखे केरु ॾिनो बीठो आहे निमरूद ॿुधो था निमरूद बेचारो सफ़ा कमज़ोर हुयो धिके ते उथंदो हुयो पाण खे चवंदो मां ख़ुदा छा चवंदो मां ख़ुदा
मां जे सजदो करे पोइ वञो इब्राहिम चवंदो ख़ुदा जेको आहे सो आहे बेशक अगर हथ कहीं न आहिनि आस्ते ॻाल्हाइनि त शक थी जा हथ कहीं न आहिनि पेर कहीं न आहिनि अखियूं कहीं न आहिनि ज़ुबान कहीं न आहे कुझु क़ुरान खां अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन व हदैनाहु नजदैन रब अखियूं मां ॾिनो थमाए हे चपड़ा मां ॾिना थमाए सोनी सूरत मां ॾिनी थमाए अञा खोल क़ुरान खे रब तो फरमाए सुम्मा ख़लक़नल नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़क़सौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन सोन मां पैदा कयो आहे असांखे छा मां पैदा कयो अथई मिट्टी मां गंदे पाणी मां मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा उख़रिजुकुम तारतन उख़रा रब भर मिट्टी मां पैदा कयो थमाए वरी मिट्टी में मोटाईंदो मां वरी मिट्टी में उठाईंदो भूत वरी कहिड़ी मां तूं तो कुझु बि न आहे कंदे हेठि सट अल्लाह के सामने अची करे सजदा कर पोइ ॾिसे तरफ़ कीअं रंग थियल जॾहिं बानो रब जे साम्हूं सजदो कंदो आहे पहुचो आहे रब जे साम्हूं सजदो कंदो आहे रब तो फरमाए केतिरो बि ॾाढो आहे पर पियो त मुंहिंजे पेरनि ते बानो जॾहिं रब जे बेमिसाल क़दमनि जे मथां सिर थो रखे सजदो थो करे मुंहिंजे सोने साईं फरमायो रब तो फरमाए केतिरो बि ॾोही हुयो पर मुंहिंजे क़दमनि जे मथां सिर रखियो त ज़िंदगी जा ॾोह माफ़ जो इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदासीं पको वाइदो पंजे वक़्तु हिकिड़ा ॾींहुं सुबुह जी नमाज़ पढ़ंदा आहिनि बाक़ी कुलम पिरंदा खयो हिकिड़ा वरी अशा जी सुबुह जी विच में हाणे जजी रहंदो ॿधे छॾे माण्हू कारे में विच वञो जो इंशाअल्लाह असां पंजे वक़्तु नमाज़ पढ़ंदासीं साईं फरमाए जन्नत में सभु कुझु हूंदो पर चार शयूं जन्नत खां वधीक भलियूं ऐं कहिड़ियूं हमेशह जन्नत में रहणु जन्नत खां वधीक भलो नूरी मलाइक जन्नत जा नौकर हूंदा जन्नत खां वधीक भलो साईं फरमायो कंहिंखे मोरी जो पारो मिलंदो जन्नत में कंहिंखे पीर जो पारो मिलंदो कंहिंखे मुर्शिद जो पारो मिलंदो कंहिंखे इब्राहिम नबी जो पारो मिलंदो कंहिंखे कहिड़े नबी जो पारो मिलंदो जंहिंखे नबियनि जो पारो मिलियो जन्नत खां वधीक भलो आहे जंहिंखे मोहम्मद नबी जो पारो जन्नत में मिलियो जन्नत खां वधीक भलो आहे नबी जो पारो खपे नमाज़ सां पारो नसीब थींदो मोहम्मद नबी जे चओ था त नबी जो पारो मिले नमाज़ पढ़ो ॿिए नंबर ते औरुन नास बि यौमल क़ियामा अक्सरुहुम अलैया सलात पाण फरमाए जेको मुंहिंजे मथां दुरूद घणो पढ़ंदो क़यामत में मां मोहम्मद नबी जे भाकुर में बीठो हूंदो पोइ छो नथो असां पढ़ूं अल्लाहुम्मा सल्ली अला सब पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद तने मुझे सोने साईं फरमायो इन्नल जन्नत तश्ताक़ु इला खम्स नफरिन क़ारिउल कुरान व हाफ़िज़ुल लिसान व मुतइमुल जियान व मुक्सिल उरियान व मन सल्ला अला हबीबिर रहमान सुभान जो मेहनत हुन जन असांखे क़ुरान हदीस यादि करायो आहे चओ सुभान अल्लाह अल्लाह जी कबर जे मथां कहिड़ो हराम थो फरमाए आमीन चओ आमीन असां मिस्कीन गरीब अल्लाह उस्ताद मोहतरम गरीब तकरीबन 86 में जॾहिं हिन पढ़ण आयासीं 85 में 85 86 87 में जेसिताईं बंदि थी गरीब हूंदासीं ओतिरो कोई 10 रुपया किरायो कंदो जेको 3-4 रुपया हेतिरे ते किरायो लॻंदो बाक़ी महीनो रहंदो पहिरियों नओं मदरसो कोई तकलीफ़ हूंदी हुई पोइ कॾहिं 4 आने जे लाइट टुकर वठूं खाई करे मथां पाणी पियूं बुख ते पढ़ियासीं अॼु रबुनी जे सदके असांखे रंग लाइ छॾियो उस्ताद जो हेतु उस्ताद अल्लाह ने कबर जे मथां कहिड़ो रहमत फरमाए जो पुटु किरायो थी असां लजूरा उस्ताद छा चओ खीसे में विझूं उन टाइम ते 10 रुपया बि 1000 रुपया रखंदा 10 रुपया कढी ॾिसी बचा हे किरायो कयो अॼु तक हर जलसे में जाते सिंध बलुस्तान में अल्लाह घुमाए थो उते उस्तादनि जो दुआऊं कंदा अल्लाह से तो असांजे बचनि खे बि क़ुर पढ़ण तौफ़ीक़ अता
इन्नल जन्नत तश्ताक़ु इला ख़म्सिन नफ़रिन तालियल कुरान। साईं फरमाया तू अस नमाज पढ़ी दुआ घुर दुआ हाजी हज करे दुआ घुर अल्लाह जन्नत अता कर पर दुआ कबूल थिएस अलाए न थिएस पर पंजन क़िस्मनि जा माण्हू जिन जे ख़ुद जन्नत दुआ घुर दिया चओ सुभान अल्लाह। वॾेरनि जे लाइ, हसीननि जे लाइ, मिल्कियत वारे जे लाइ 5 किलो जो सिर लोड़ो अथव तोले वारी ज़ुबान सां नथा कयूं। हक़ साईं फरमाए तालियल कुरान हिन कुरान जे पढ़दड़ जे लाइ जन्नत दुआ घुर दिया सुभान अल्लाह। आज भी कुरान हाफ़िज़ थी करे करंदा यौम यक़बिज़ुल्लाहुल अर्ज़ व यत्वी समा बियमीनिही व यक़ूलु रब्बु तबारक व तआला व यक़ूलु रब्बु तबारक व तआला। मुझे सोने साईं फरमायो क़यामत ॾींहुं अल्लाह साईं हे ज़मीन खे वेड़े करे हथ में कंदो आसमान वेड़े करे ॿिए हथ में कंदो ओ जे दुनिया जंतो असां अख़बार खे वेड़े करे हथ में बंदि कंदा हूं। यौम यक़बिज़ुल्लाहुल अर्ज़ व यत्वी समा बियमीनिही खॿे हथ आ ज़मीन खे वेड़ींदो सॼे हथ आसमान खे वेड़े करे ऐलान कंदो ऐनल मुतकब्बिरीन ऐनल मुतजब्बिरीन। काथे वॾाई करण वारा, काथे कद मथे हलण वारा, काथे ग़रीबनि जे मथां ज़ुल्म करण वारा। ओए वॾेरो सरदारो नवाब ताक़त वारो ग़रीबनि जे मथां पंहिंजी ताक़त ज़ाहिर न कर मज़लूम जी त अर्श खे लोड़े छॾींदी आहे। इत्तक़ी दाअवतल मज़लूम फ़इन्नहु लैस बैनहु व बैनल्लाहि हिजाब। साईं फरमाए अल्लाह जे दरमियान में मज़लूम जे दरमियान में कोई पर्दो न हूंदो आहे। बग़ैर पर्दे ते मज़लूम जी दुआ क़बूल थी वेंदी आहे। ओ ॾाढा पंहिंजी ॾाढ ग़रीबनि जे मथां ज़ाहिर न कर मिस्किननि जे मथां ज़ुल्म न कर एतिरा ज़ुल्म कर जेको क़यामत में खणी सघे। उन मिस्किननि जे मथां रहम तूं कर इरहम फिल अर्ज़ यरहमुक मन फिस समा। अल्लाह वारी मख़लूक जे मथां तूं रहम कर ग़रीब मख़लूक जे मथां तूं रहम कर अर्श वारो रब क़यामत में तुंहिंजे मथां रहम फरमाईंदो। गरीब खे ॾिसे यतीम खे ॾिसे मथड़े ते हथो फेरेसि पेर लुघाड़ो आहे जुती वठी ॾेसि। मुंहिंजे सोने साईं फरमायो आहे उहो जेको यतीम खे जुती वठी ॾे थो क़यामत ॾींहुं जे पुरुष राज मथे मुंहिंजा उमती ईंदा रब फरमाईंदो फ़रिश्तो हिजरा तेज़ साड़ी ॾिहारियो हिकिड़ी तेज़ साड़ी ईंदी जंहिंजे मथां नथर खे वेहंदो अखि बंदि करे वरी जो पटींदो 1500 साल जो पंधु तंहिं करे जन्नत जे हुननि जो घोट बणिजी माण्हू चवंदो अलाह मुंहिंजा एतिरा अमल त न मूंखे साड़ी ॾिनी थी जे तुंहिंजा ॿिया बि हुया पर तूं यतीम जे मथां रहम खाधो ॾिठे त पेर लुघाड़ो आहे कॾहिं हिन पेर ते बीहे थो कॾहिं हिन पेर ते बीहे थो तूं पुछा कई बच्चा छाजे करे हेठि मथे पेर करे थो चवंदा साईं मां ग़रीब आहियां अबो मरी वियो आहे यतीम आहियां पेर लुघाड़ो आहियां पेर सड़नि था गर्मी जे करे कॾहिं हिन पेर ते बीहंदो आहियां कॾहिं हिन ते वेहंदो आहियां और मुंहिंजा सोने साईं फरमायो न फरमाईंदा मुंहिंजा ॿार उन यतीम जे मथां रहम खाई करे वञी बाज़ार में वठी आयुसि चई बच्चा जहिड़ो जूतो चंपल वणे वठ जॾहिं तुंहिंजो जूतो वठी ॾिनो गर्मी खां बचायो अॼु अर्श वारो रब मां तुंहिंजे मथां रहम खाई करे पुलिस राति मुंहिंजा सेकंड में पार करे जन्नत जे हुरनि जो घोट बणो। अॼु असां यतीमनि जो माल कयूं था हरे सिपड़ी ते कब्ज़े में कयूं ज़मीन एतिरो ॿार खण एतिरो क़यामत में खणी सघे यतीमनि जे मथां रहम कर। मुंहिंजे सोने साईं एतिरो बि फरमायो आहे उहो मुंहिंजा उमती परे खां अचे थो 4 सालनि खां बाद में मोटियो ईंदो आहे ख़ुशी में नथो मापे यार हाणे अबो अचे थो पियो बच्चा बि भॼी ईंदा पर 4 सालनि खां बाद में सफ़र कयूं थो अचां पियो वरी मिल्क ठाहे आयो हां पैसा कमायो हां बच्चा भॼी ईंदा मुंहिंजा फ्रूट वठूं थो वञे पैसा खणूं थो वञे कपिड़नि जा थान वठूं थो वञे 4 सालनि खां पोइ बच्चा ईंदा भॼी ईंदा उनखे फ्रूट ॾींदुमि कपिड़ा ॾींदुमि ख़ुशि थींदा मोहबत जो इज़हार कंदुसि। मुंहिंजे सोने साईं फरमायो मुंहिंजा उमती ख़्यालु कजांइ मतिलबु तुंहिंजे घर से घर सभु बेवा औरत जो घर आहे यतीम ॿार आहे कॾहिं ख़बर पई ख़ान साहब अचे थो हाजी साहब अचे थो 4 सालनि खां बाद में हुनखे ख़बर पई आहे यार बचड़ा पैदा थो वञसि मां यतीम बि भॼी वञासि जे पंहिंजे बचनि सां प्यारु कंदो के मां यतीम सां प्यारु कंदो जे बचनि से पैसा ॾींदो मां यतीम खे पैसा ॾींदो बचनि खे कपिड़ा ॾींदो मां यतीम खे कपिड़ा ॾींदो उमेद करे आयो आहे। मुंहिंजे सोने साईं फरमाए ख़्यालु कजांइ अच्छा मोहब्बत के झले न सके एॾो पासे सां यतीम बीठो आहे पेर लुघाड़ो मथे उघाड़ो यतीम जे साम्हूं पंहिंजे बच्चे सां प्यार थो करे पंहिंजे बच्चे खे चुम्मी थो ॾे पंहिंजे बच्चे खे पैसा थो ॾे पंहिंजे बच्चे खे फ्रूट थो ॾे पंहिंजे बच्चे खे कपिड़ा थो ॾे मुंहिंजे यतीम खे ॻोढ़ा वही अचनि जे रब अॼु मुंहिंजो अबो हुजे हा मूंसां प्यार करे हा मुंहिंजो
चौबो जा मुझे सिर जमता चुम्मी दे हा मु चौबो जा मुझे कपड़ा दे हा मु चौबो जा मुझे फ्रूट दे हा इत्तक़ दाअतुल यतीम बैनहु लैसा बैनहु व बैन अल्लाह हिजाब यतीम जी दान का बुटी तो कर यतीम जी दान भी बगैर पर्दा जे कबूल थी इंडिया पांचे बच्चन के दिल को नहीं करे यतीम के पांचे सीने से ला उनके फ्रूट दे उनके कपड़ा दे उनके पैसा दे वो दुआ कर कोई क़यामत में मां मोहम्मद के संग जन्नत में होंगे सुभान अल्लाह दुआ से यौमल क़ियामा आना व काफिर यतीम मुझे सोने साईं फरमायो मां यतीम जी संभाल करवारो क़यामत में हुए खुदा से मां मथे हुंदस यतीम जी संभाल करवारो थोड़ो मुखा है अल्लाह से तो असर के गरीबन की संभालने की तौफीक अता करे और जो आए दुरूद पाक पर सोहने नबी की मथा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही अजमईन रद फरमाज़रनी वल मुकज़्ज़िबीन जा सुभान अल्लाह वज़रनी वल मुकज़्ज़िबीन मुखे बीचर सूरन के बीचर किसान के मुझे नाफरमानी करंदा अल्लाह तू तो सबर खड़ा ढवा तो के सुभान अल्लाह निमरूद गाल आला हां सही मुदम्मा और फरमाते कुछ भी नहीं मैं खुदा है एक तरह दिमाग में वो सोचियो जुमा इब्राहिम नबी जन्म समेत दोस्त इब्राहिम माचा को बाजा लश्कर वठी करे तू भी पंहिंजे रब जी राजा का आहे मखलूक वठी आने के भी अचन मुकाबले जे अंदर मां पंहिंजा पहलवान मां पंहिंजा ताकत वारा मां पंहिंजी फौज वठी तो अचां मैदान में निकरी आयो तीर ने तलवारन वारा मुफस्सरीन हज़रात लिखंदा दिल मैदान में निकतो इब्राहिम नबी अकेलो बीठो हे वरी हज़ारों लखन जी तादाद में पंहिंजा पहलवान वठी बीठो ये तीर छिके के हणे तो रब संग रहा तो पहलवान का तीर छिके हणंदा मुफस्सरीन हज़रात लिखंदा रब फरमा फरिश्तो तीर खून से भरे मोकलो से जे खुश थे तो सब रब के मारे तीर चढ़ने का रत सब भरजी को अचे एक पे मुबारक मिलता खिलन का इब्राहिम नबी जो रब सब कमजोर आसान निमरूद ये सोच जा राज वाला उन जरा कुछ ने मारे आया उनकी मखलूक के राज के मारे आया इस खून से भरजी था जन तीर खिलता बीठा इब्राहिम नबी कल हेठ में जो चलो अल्लाह ये खिलता बीठा अन्ना तू पाजी ताकत ज़ाहिर न तो करे रंदो फरमा इब्राहिम पैगंबर फिक्र न कर मरब पांजी मखलूक मोकलना सुभान अल्लाह फरमायो मच्छरो जी रब जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मच्छर है लगा है मेरा लडड़ो आ साईं हां लडड़ो आ किसको निशान खत्म मच्छरो जी रब वो ताकत वाला पहलवान उठी आयो वनो तुम्हारे से मुकाबलो कंदो जैसे सब कमजोर असा के छोड़ मारो ना भोला भोला जीना से जे फिक्र न कयो रब जो तो संग जो सुभान अल्लाह अल्लाह से जब पहुंचा डालो तो किस तरह भला कौन संगा से जे फिक्र न कयो रंग हरण तो जो कम निर्माण जो सत्यानाश करना रब जो कम सुभान अल्लाह हे जे खिला बिठा मच्छर जो भू भू जावा थियो जे जो तंग लगे दिले नहीं निमरू जो चल मां वाला पाए बिया भजन लगो कौन सा तो ना झल मारा तो चवा बाची अल्लाह भजन लगो काले तो ने माजी मखलूक माजी या माजा फौजी फौजी पर खुदा वाली फौज है ना जोरा दिस छो भू जावाला भू 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 बस जाए के धक तो के सुभान अल्लाह अब हम मटरा चर्ची न बचे जो आने सदा का तो के करवा हाजर जोनेस भाई तो ये घर वाली मत को तो हाल में हवाले को किसी ले खबर अल्लाह जी मखलूक के मारे तो वाली फौज सब तो तुम जीवन अल्लाह वाली मखलूक फौज इना गाड़ी नजर में कुछ न पहुंचे चलो भू 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 हो जाए के जंग पे लगे ना हुए को बडेर सुभान अल्लाह जे मां खुदा खाली मां का शरीर ठीक भी ना मां भगी जान बचाइया अने हाल वाल करे को तो मन मचर बोले दे रखस दरवाजे जब फटी है बाबा आफत ही थी मुसीबत इशारा कर जहां जब मां खुदा है तो के कोई राजवार के फौजल के नहीं है माया जाए तबाह हुआ फरमाल मच्छर उठी नाश में हिस्मत महतो नहीं उठी करे नाश में रही करे मंडली टंग फसाए करे खंबड़ जो हिलाई हमरा जो दिमाग चक्कर में जो सुभान अल्लाह
पानी विसरी वही पानी विसरी वियो नींद हराम बचे ॾींहं जा घुमते फिरते गुज़रिया अहिड़ो छोकिरो जवान हिक ॿिए खे लितर हणनि था मज़ाक में उतां जो लितर छिटो निमरूद जी लंगड़ी में थकिजो थियो ते मच्छर थोरो हेठि किरी पियो हिनखे सुकून अची वियो छोरा हेॾे अचो ओ भॻा ख़ुदा खे लितर लॻो मारे छॾींदो मशीन में विझी करे गतरा गतरा करे छॾींदो अरे छोरा मारींदो मां न अचो तव्हांखे 100 रुपया बि ॾींदुसि मूंखे लितर ॾींदो वाह चओ वाह ख़ुदा वज़रनी वल मुकज़्ज़िबीन ओली निअमत व महलहुम कलीला इन्न लदैना अनकाला व जहीमा व तामन ज़ाबुस्सदु व अज़ाबन अलीमा यौम तरजुफुल अर्ज़ु वल जिबाल व कानतिल जिबाल कसीबन महीला आगे जब सुभान अल्लाह मुझे बिछड़ के बिछड़ बोले नाम अयाशी में गुजारन थोड़ी मोहलत मारे इदा कर विदा इन लदैना अनकाला मां डंडा बेली तो सच्चो हो सच्चो ये दुनिया के डंडा बेली मुझे लगे सो हमारा परेशान हो जहन्नम का डंडा बेली वो बेली मां मुझे नहीं लगता वाला असा जी तो भाग कबाल सलवा पड़ता असा ये डंडा बेली सही कोन सकता से इन लदैना अनकाला व जहीमा मां डंडा बेली बेथन जहन्नम बेथन तामन सा गुस्सा ताम तन वारो तो सच्चो कुरान ये तो क्या बाजी तो भाई अरे वारो कर पानी ले गिरा के हेठला है होते जने मानी घोटो शरबत कुंजरा को कोष्टा बुला को लींदा सुहर जवान खई दो जहन्नमी मुजरिम बेनमाजी लीडी जरा फांसी पोंदस तो अल्लाह फीस वाले ला अल्लाह पानी पर लीडी जंदर सुहर जवान कंटन वाला फांसी पोया हजार साल का बाद में जरा शरबत को नहीं दियो ए दुनिया में हिकड़ो पानी घुरे दो कई किस्म तो जे सामने पानी चढ़ावन का होते बेनमाजी मुजरिम पानी भर दो सालन का बाद में जहन्नम जा करम चल हफ्ते कुवारो प्यालो भर के फैसले सामान जो सच्चो कुरान जो सच्चो नबी जो फरमान जहन्नम जो प्यालो इंदो ए चो तो मां तो पानी भरो ए रते पू जो करम चल प्यालो ए मुंह वाली चमड़ी करवा जे करे उन प्याले जे अंदर किरी पोंदी वरी कढी करे सॉरी जबरदस्ती से फरिश्ता प्यारींदा चौदा तू जे शरबत न विझूं तो अल्लाह जे हुक्म ते न हले अज तो के जहन्नम जा करम चल रते पू पियो पोंदो पर दुनिया जे अंदर रब जे हुक्म के अल्लाह जे कुरान के सीने सला क़यामत में जे तू चोंदे रब कोई तो खोल कुरान के वलकुम फीहा मा तश्तही अनफुसकुम वलकुम फीहा मा तदऊन नज़रन मिन गफूरिर रहीम रादो भरना दुनिया में जे मां चवाए ओए कर क़यामत में जे तू चोंदे मर जन्नत में पे हो मतलब वहां भी जो लो तो हर सच के दुनिया में टोटी जगह टोटी दुनिया में वे चला सा हर अच्छा वे पर इते भी अच्छा या टोटी आखिरी लास इते भी टोटी में किताब में पढ़ो एक हमारा सब तो ढोल रेस जे बन जे हेठा उतो जो रेस जो बन कियो थे सीने देखे समझो बस आखिरी जोड़ा है